मुख्य बंदोबस्त नज़र आया। नंबर 1, माण्हुनि खां ख़ासि तौर ते सिंधी इलाइक़नि में बिना पुछण जे घरनि, घणमाड़ इमारतुनि, बंगलनि ऐं वेड़नि ते 1 नंबर लॻाइण। हालत इहा आहे जो हैदराबाद में पीपुल्स पार्टी जो वज़ीर अली नवाज़ शाह रिज़वी अॼु मीडिया जे ज़रिए कंप्लेन करे थो त संदसि बंगले में 3 घर रहंदड़ आहिनि। अॼोकी अख़बारुनि में आहे ऐं चए थो मुंहिंजे घर में 5 घर आहिनि ऐं उन्हनि ते 1 नंबर लॻायो वियो। अली नवाज़ शाह रिज़वी पीपुल्स पार्टी जो वज़ीर चवे थो त मुंहिंजे घर में 5 बंगले में 5 घर आहिनि, उन्हनि ते 1 नंबर लॻल आहे। ऐं सिंध हुकूमत जो अॻूणो गुज़िश्ता होम मिनिस्टर जुल्फ़कार मिर्जा साहब सिजावल और बदीन में दौरा करते हुए कहते हैं कि सिंध में 40% लोगों के पास NIC नहीं है और वजीर आला सिंध कायम अली शाह ऑन रिकॉर्ड हैं कि फ्लड अफेक्टेड लोगों में से 60% के पास शनाख्ती कार्ड नहीं। और ताज हैदर साहब कल प्रेस रिलीज जारी करते हैं जो सिंधी अखबारात, उर्दू अखबारात और इंग्लिश आज डॉन में भी आया है, जिसमें ताज हैदर साहब कह रहे हैं कि एक मखसूस तंजीम सिंध के शहरी इलाकों में DDO और EDOs की मैनिपुलेशन के जरिए एदाद और शुमार में रुकावट बन रही और अगर ऐसी सूरत हाल हुई तो हमको लोगों तक जाना पड़ेगा। अब ये ताज हैदर साहब फरमा रहे हैं। हमें ये नजर आया कि एक तरफ 2 लोगों के फ्लैट पे भी 1 नंबर लग रहा है, दूसरी जानिब जेके वॾा वेड़ा आहिनि जंहिंमें ॻोठ रमज़ान सोलंगी में तव्हां सभिनी दोस्तनि खे वठी वियुसि हुसैनाबाद, उते 64 माण्हुनि जे घर खे 83 नंबर ॾिनो वियो ऐं उन में 12 ख़ानदान रहंदा हुआ ऐं उते ही दोस्त सभु मौजूदु हुआ। तव्हां सभु उन्हनि सभिनी हली ॾिठो त 64 माण्हुनि जे घर खे 1 नंबर हयो वियो, शुमारियाती नंबर 83। नंबर 2, सादन कागज़नि ऐं फोटो स्टेट थियल फार्म ज़रिए 1998 जे घर शुमारी वारनि पुराणनि फोटोकॉपी थियल फार्म ते कुटुंबनि जी ॻणप करण ऐं असल घर शुमारी जी बुक पेंसिल ते लिखण। तीसरी बात कि सिंध के सेंसस कमिश्नर नूर मोहम्मद लगारी ने ऑफिशियली कहा कि हैदराबाद में जो एदाद शुमार में गड़बड़ हुई है उसके हवाले से हम 20,000 पेनल्टी डालेंगे एन्यूमरेटर्स पे जो गलत एदाद शुमार दे रहे हैं। आऊं तव्हांजे ज़रिए मुतालबो थो कयां नूर मोहम्मद लगारी खां ऐं मरकज़ी सेंसस जो उहिदेदारनि हबीब खटक खां ऐं आसिफ बाजवा खां ऐं फारूक बलोच खां ऐं सदर पाकिस्तान ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं सिंध जे CM खां ऐं गवर्नर खां त ॿुधायो त गुज़िरियल 6 ॾींहंनि में 5, 6, 7, 8, 9, 10 इन 6 रोजों में आपने कौन से एन्यूमरेटर के खिलाफ कार्रवाई की? अवामी तहरीक के सदर अयाज लतीफ अली जो घर शुमारी वारे मरहले दौरान बदतरीन बेज़ाब्तगियुनि खिलाफ 13 अप्रैल खां एहतजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान कयो आहे। जसकम चेयरमैन बशीर खान कुरैशी भी अहिड़नि मुज़ाहिरनि जी हिमायत करे छॾी आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सरबराह डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण ऐं सिंधियुनि खां वॾो वज़ीर खसण जी साज़िश थी रही आहे।